जेके बेफरमान थियनि थियूं उन्हनि खां निजात छुटकारे ऐं बख़्शिश जो सबबु आहे इस्तिग़फ़ार। जीअं इंसान जे जिस्म ते मर लॻी वेंदी आहे, वेर लॻी वेंदी आहे त उनखे साफ़ करण जे लाइ पाणी जी ज़रूरत पवंदी आहे। कपिड़ो मेरो थी वञे त उन कपिड़े खे पाणी सां साफ़ कबो आहे। जेतिरो कपिड़ो घणो मेरो हूंदो आहे उन ते धोअण जे लाइ ओतिरी वधीक महिनत कबी आहे। जेको कपिड़ो हथ सां साफ़ थी सघे थो माण्हू हथ सां साफ़ कंदो। जेकॾहिं हिकिड़ो कपिड़ो आहे उन ते अहिड़ी मेर लॻी पई आहे जेका साबुण खां बग़ैर साफ़ न थींदी, वॉशिंग मशीन में विझण खां बग़ैर साफ़ न थींदी, तरीक़ो हूंदो आहे साफ़ करण जो। ईअं ई इंसान जेके ख़ताऊं करे थो, गुनाह करे थो, इहे मामूली ॻाल्हि न आहे। उन्हनि गुनाहनि खे पंहिंजे आमाल नामे मां जेकॾहिं ख़तमु करण पाणो चाहे, मिटाइणु चाहे, धोअणु चाहे त इन गुनाहनि खे बेकण जो साबुण आहे इस्तिग़फ़ार। इस्तिग़फ़ार लफ़्ज़ जी माना आहे अल्लाह खां बख़्शिश तलब करणु, अल्लाह खां माफ़ी वठणु। बानी जो इस्तिग़फ़ार पढ़णु, अल्लाह खां माफ़ी वठणु अल्लाह ताला वटि सभ खां महबूब तरीन अमल आहे। अल्लाह ताला चाहींदो आहे त मुंहिंजा बाना भली बेफ़रमानी कनि, वरी मुंहिंजी मोटीअ ते मूं अल्लाह खां माफ़ी वठी। साईं जी फरमायो ज़मीन ते सभु माण्हू मोमिन बणिजी वञनि, हिकिड़ो माण्हू बि गुनहगार न रहे त अल्लाह ताला उन्हनि सभिनी मोमिननि खे भेटाए अहिड़ी क़ौम पैदा कंदो जेके गुनाह करे अल्लाह खां माफ़ी वठनि। अल्लाह जो हुकुम आहे को माण्हू जेकॾहिं इस्तिग़फ़ार पढ़े त इन जा गुनाह बख़्शिजी वेंदा आहिनि, अल्लाह जी रज़ा हासिल थींदी आहे। इस्तिग़फ़ार केॾी महिल माण्हू पढ़ी सघे थो, केॾी महिल इस्तिग़फ़ार करे, पर जेको राति जे वक़्त में, राति जे ख़ुसूसन आख़िरी पहर में अल्लाह ताला खां माफ़ी वठी वञे, इस्तिग़फ़ार कयो वञे, गुनाह जी बख़्शिश तलब थी वञे, इहो वक़्तु इस्तिग़फ़ार जो सभ खां बहितरीन वक़्तु आहे। ये कपड़ा धोई सुकाइण जो वक़्तु 12 बजे उस ते हूंदो आहे, जेतिरो जल्दी विझंदा सुकी वेंदा। ईअं राति जे पोएं पहर में जेको माण्हू इस्तिग़फ़ार करे, गुनाह जी बख़्शिश तलब करे, उन वक़्तु अल्लाह ताला पंहिंजे बाननि ॾे क़रीब थी वेंदो आहे। सुभान अल्लाह। राति जो पोएं पहर हूंदो आहे त उन वक़्त में बादशाह जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि, यारनि दोस्तनि जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि। का मजबूरी थी वई माण्हू जो सुबुह जो इंतज़ार कयो, सुबुह जे वक़्त में इहो मसलो हल थी वियो। राति जो पोयों पहर आहे, इस्पताल बंदि थी वेंदियूं, चोर धाड़े जेके हूंदा आहिनि उहे वञी निरंदा आहिनि। साईं मुंहिंजा तव्हांजी परेशानी जे लाइ को दरवाज़ो खुलियल कोन्ह आहे जितां वञी तव्हां मामला हल करायो। इन वक़्त में जिते सभु दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि, उन वक़्तु अल्लाह जी रहमत जो दरवाज़ो खुलंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन वक़्तु रहमत तव्हां सॼी आहे, माना हलिया तोखे बख़्शिजे, हलिया तो माफ़ कर तोखे माफ़ कयां। अल्लाह ताला ने कुरान में फरमाए मोमिनन की निशानी बयान करते करते कहा फरमाया अस्साबिरीन वस्सादिकीन वल्कानितीन वलमुनफिकीन वलमुस्तगफिरीन बिलअस्हार। मोमिन की निशानी ये तो वे सब्र करने वाला है, सच ॻाल्हाइण वाला है, अदब वाला है, अल्लाह की राह में खर्च करने वाला है। मोमिन की निशानी भी बयान है वलमुस्तगफिरीन बिलअस्हार, ईमान वाला रात के पोएं पर सहरी के टाइम पे अल्लाह का बख्शिश तलब करने वाला। कुरान करीम की जगह पे अल्लाह ताला फरमायो कान कलीलन मिनल लैली मा यहजऊन। मोमिन वो रात को तमाम घट सुमंदा है, थोड़ी निंड कंदा आहिनि। वबिल अस्हार यस्तगफिरून, ऐं सहरी जे वक़्त में उथी पंहिंजे पालनहार खां बख़्शिश तलब कंदा आहिनि। कोई पर थी अल्लाह का माफ़ी वठंदा आहिनि। ऐं साईं करीम फरमायो तूबा लिमन वजद फी सहीफतिही इस्तिग़फ़ारन कसीरा। खुशखबरी उन बाने जे लाइ, उन बाने जे लाइ अल्लाह ताला वॾी बिशारत ऐं खुशखबरी आहे जंहिंजे आमाल नामे में घणो इस्तिग़फ़ार लिखियलु हुजे। उन ते मलाइक वेठा आहिनि इस्तिग़फ़ार लिखनि,
ये ना है कि नंढो ॿार तेरे जे पूरे ते मलाइन जेके पंहिंजी नथा लिखनि नौजवान आहे उनजा लिखंदा वरी पुराणे जे नथा लिखनि न नाबालिग आहे उनखे माफ़ी आहे बाक़ी जेको बुलूगत के चढ़ियो मरण ताईं जेको अमल कंदो आहे मलाइन उनजो नालो दर्ज कंदा रहंदा अमल लिखंदा रहंदा मदीने वारे साईं फरमायो ख़ुशख़बरी उनजे लाइ आहे जेको बानो पंहिंजे आमाल नामे में घणो इस्तिग़फ़ार दर्ज कराईंदो आहे ऐं शोभुल ईमान जे हिसा साईं फरमायो अंत सुर्रहु सहीफ़तहु फलयुक्सिर फ़ीहा मिनल इस्तिग़फ़ार जेको माण्हू चाहे तो क़यामत जे ॾियारे उनजो आमाल नामो खे ख़ुशि करे चाहे तो जेको आमाल नामो ॾिसी ख़ुशि थिया क़यामत जे ॾियारे माण्हू भॼंदा रोंदा लड़ंदा परेशान हूंदा अल्लाह जो वली फरमाए जेको माण्हू चाहे तो उनजो आमाल नामो उनखे ख़ुशि करे अल्लाह जो वली फरमाए उनखे घुरिजे तो वो पंहिंजे आमाल नामे घणो इस्तिग़फ़ार ऐं साईं ने फरमायो वल्लाहि इन्नी लअस्तग़फ़िरुल्लाह व अतूबु इलैहि फ़िल यौम अक्सर मिन 70 मरतन अल्लाह जो कसम मां मोहम्मद करीम ॾींहं में 70 दफ़ा वधीक अल्लाह का इस्तिग़फ़ार कंदो आहियां हालांकि मदीने वारे साईं जी ज़ात खे अल्लाह ताला हर मुक़्स हर ऐब खां पाक बणायो आहे महबूब जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिंजे सदके असां गुनहगार खे अल्लाह मुझे माफ़ कंदो अल्लाह ताला असांखे वफ़ादार अल्लाह खे वसीबो मुंतफ़ीन मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत खे कीअं अज़ाब कयां जो तूं मोहम्मद करीम हिननि जे अंदरि रही मुंहिंजे सदके में बख़्शे थो छॾियां पर असांखे फरमायो पंहिंजी उम्मत लाइ इस्तिग़फ़ार कंदा हुया त ॾींहं में 70 दफ़ा खां वधीक असांजे फरमायो इस्तिग़फ़ार कंदो आहियां ॿी जॻह ते असांजे फरमायो तूबू इलल्लाह अल्लाह जे तौबा ताइब थियो इस्तिग़फ़ार कयो फइन्नी अतूबु इलैहि कुल्ल यौमिन 100 मरतन मां मोहम्मद करीम खुद ॾींहं में 100 दफ़ा तौबा ताइब थींदो आहियां 100 दफ़ा मेरे दोस्तों पंहिंजे ज़िंदगी में इस्तिग़फ़ार खे लाज़िम करार जीअं गुनाह थी वञे फौरन इस्तिग़फ़ार कयो फौरन अल्लाह खां माफ़ी वठो कटा जी त ख़बर आहे न गुनाह हे ऐब आहे हे बुरो अमल आहे हर कंहिंखे ख़बर आहे गुनाह थी वञनि इहो इंसान जो कमु आहे इंसान खां ख़ता थींदी आहे पर गुनाह थी वञे उन ते ॾाढो ॾिसी करे ॿिए शैतान गुनाह थी वञे फौरन उन ते अल्लाह खां माफ़ी वठे ॿियो इंसान ऐं साईं फरमायो मन क़ाल अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि जेको माण्हू इहो इस्तिग़फ़ार नसीबो करे अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि इहो इस्तिग़फ़ार पढ़े गुफ़िर लहू अल्लाह उनजा हर गुनाह मुझे माफ़ करे छॾींदो हत्ता कि इम्कान कद फर्र मिन ज़ाफ़ भली भली जिहाद के पुठी नहीं भजी आयो जिहाद जे मैदान मां गद्दारी करे तोखो ॾेई वापस भजी आयो हुजे अल्लाह जो ज़िक्र फरमाए उनखे इन इस्तिग़फ़ार पढ़ण सदके अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो इस्तिग़फ़ार पढ़ण सां गुनाह जी माफ़ी मिलंदी ॿियो इस्तिग़फ़ार पढ़ण सां पंहिंजी दिलि रोशन थींदी आहे ऐं टियों वॾे में वॾो दुनिया जो फ़ाइदो हे उखरवी फ़ाइदा थिया दुनिया जो वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे क़ुर मजीद में कई जॻह ते अल्लाह ताला फरमायो आहे ऐं मदीने वारे साईं खे हिनखे थोरो आवाज़ सही करेसि न मदीने वारे साईं जे फरमान मां कसरत सां इहे फरमान आया आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार फरमायो आहे जेको माण्हू इस्तिग़फ़ार करे घणो इस्तिग़फ़ार पढ़े अल्लाह ताला उनके रिज़्क़ ऐं रोज़ी में तंगी पैदा न सुभान अल्लाह समझो रिज़्क़ में तंगी नहीं रिज़्क़ में तंगी गुनाह जे करे ईंदी आहे ऐं इस्तिग़फ़ार गुनाह बख़्शराईंदो आहे उनजी ज़िंदगी में नूर पैदा कंदो आहे जॾहिं इस्तिग़फ़ार थी वञे नेकियूं घणियूं थी वेंदियूं गुनाह घटिजी वेंदा अल्लाह ताला ख़ुद ब ख़ुद रिज़्क़ में बरकतूं पैदा फरमाईंदो तंगी जो सबब आहे गुनाह ऐं कुशादगी जो सबब आहे इस्तिग़फ़ार जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजी ज़िंदगी में तंगी न अचे कुशादगी पैदा थिए जेको कमाइण में ख़ैर बरकत पवे जेको पैसो जेको रोकड़ जेको कारोबार तिजारत वापार
अचे थी उन में खोट न पवे, उन में बरकत पवे। तव्हां घणो इस्तिग़फ़ार कयो, घणो अल्लाह खां माफ़ी वठो, इस्तिग़फ़ार जल्दी को घणो पढ़ो, इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांजे 5 रुपयनि में 5 लख जेतिरी बरकत नाज़िल फरमाए। आज़माइल शइ आहे, आज़माइल शइ। रोज़ानो घटि में घटि 300 दफ़ा इस्तिग़फ़ार पढ़ंदा कयो। जेको इस्तिग़फ़ार यादि आहे, अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, इहो इस्तिग़फ़ार पढ़ो। या हे जेको हदीस मुबारक मां हिनाल इस्लाम ॿुधायो, अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि, इहो इस्तिग़फ़ार पढ़ो 300 दफ़ा। वध में वधि तव्हां 1000 दफ़ा पढ़ो। ख़ुसूसन रमज़ान में एतमाम करे इस्तिग़फ़ार कयो। इंशाअल्लाह तव्हां पंहिंजी अखियुनि सां इस्तिग़फ़ार जो रंग पाण ॾिसंदव, पंहिंजे सीने में जो नूर महसूस कंदव। अल्लाह ताला शाम असांखे मुस्तग़फ़िरीन बागन में शुमार फरमाए। अल्लाह असांजा गुनाह बख्श फरमाए। अल्लाह असांखे ताइबीन इस्तिग़फ़ार करण वारनि में शुमार करे। अल्लाह